दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 67 धमाल भर दे झोली लाल सखी। ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायूं त एल्बम 65 खां पोइ माण्हुनि खे काफ़ी इंतज़ारु हुयो त एल्बम अचे, पर एल्बम जेको आहे 66 कोन आयो, रिलीज़ ई न थियो, न आयो न रिकॉर्डिंग थी। ऐं उन खां पोइ काफ़ी टाइम खां पोइ 2008 में 67 एल्बम हिननि ॾिनो पर धमाल में ॾिनो ऐं ज़बरदस्त एल्बम आहे। सभु उर्दू धमालूं आहिनि ऐं हिन में धमालूं काफ़ी ज़बरदस्त आहिनि। सिलेक्शन थियल आहे गौहर गदाई ऐं गुलाम कादिर घायल जी। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में जेको सुठो आहे, तमामु बहितरीनु आहे क़सीदो आहे, जिसने अली की विला को न माना, मुश्किल है बड़ा मुश्किल है, तमामु बहितरीनु चयो उस्ताद। उन खां बाद तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे हाणे कमेंट्स जो इंतज़ारु हूंदो त उहे कमेंट्स शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स जेको कयो आहे वहीद भाउ लिखियो आहे, एल्बम 2008 में आहे VIP। नदीम अली दिलूं मोकिलियो आहिनि। आसिफ़ अली साईं लिखियो आहे, अदा शमन अली हिम्मत अली जा रखो वीडियो। ठीकु आहे अदा, इनशाला हिकु ॿियो दोस्त बि अचे कमेंट्स लाइ त पोइ इहो कमु स्टार्ट कंदासीं। उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे, वेरी नाइस पिक्चर। ऐं भाउ शोभान लिखियो आहे, सुपर। नदीम अली भाउ लिखियो आहे, माशाल्लाह एल्बम ज़बरदस्त आहे, वॾी महिरबानियूं, लख लाइक। ऐं हिन एल्बम में जेके तव्हां सुठियूं धमालूं आहिनि ऐं सुठा ॿ क़सीदा आहिनि शामिलु, तमामु बहितरीनु आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त हिन एल्बम जा पहिरियों क़सीदो जेको लिखियो आहे गौहर गदाई लिखियो आहे, भर दे झोली लाल कलंदर। उन खां पोइ उर्दू नओं लिखियो आहे गौहर गदाई साहब, मस्तो मस्तो मस्त कलंदर। ऐं उन खां पोइ लिखियो अथई गौहर गदाई साहब वरी, आया मेला हुसैनी लाल दाए, तमामु सुठो लिखियो अथई। ऐं उन खां पोइ आहे गौहर गदाई जो सिंधी धुन ते आहे, असां बणिजी मलंग आया आहियूं सखी तुंहिंजे दर ते। उन खां पोइ गौहर गदाई वरी लिखियो आहे, मेरा मेहदी ज़रूरु आवेगा। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जी शाइरी आहे, या अली मेरे सर पे आपका साया। उन खां पोइ गौहर गदाई लिखियो आहे, लजपाल तेरी मेहंदी गांव में। उन खां पोइ लिखियो आहे गौहर गदाई साहब, जिसने अली की विला को न माना, तमामु बहितरीनु आहे, शाइरी सुठी आहे हिन में। उन खां पोइ गौहर गदाई वरी लिखियो आहे, सखी लाल साईं जीवे सदाईं तेरे दर ते आवां। उन खां पोइ आहे गौहर गदाई जो न आहे बल्कि गुलाम कादिर घायल जी शाइरी आहे, लाल दा मेला मनाएंगे, लाल दा मेला मनाएंगे। तमामु बहितरीनु एल्बम आहे, सुठो एल्बम आहे। ऐं हिन खां पोइ जेको आहे एल्बम 68, इनशाला उहो तमामु जल्द रखंदासीं। ऐं तव्हांखे दोस्तो वीडियो कीअं लॻो? वीडियो मज़ो आयो हुजे वीडियो में का चङी ॻाल्हि लॻी हुजे तव्हांखे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, ॿियनि दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर ज़रूरु कंदा। इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, काफ़ी दोस्तनि खे मालूमात अचे थी ऐं एल्बमनि जे बारे में ख़बरचार पवे थी। ठीकु आहे दोस्तो, इनशाला ॿियो